ॿई हथ मथे खणी भेज दस्तगीर वाह सही वाह सुना वाह है असां उन्हीअ जा आहियूं सो आहियूं बेकंदे नाज़ कंदा नाहियूं कलंदर था झुकने तूं असां चाहियूं कलंदर था झुकने तूं असां चाहियूं जंहिंखे फेज़ न आसूं फ़क़ीर ना अदा जेको दस्तगीर जो मुरीद जंहिंखे फेज़ न आसूं फ़क़ीर ई न आहे हर फ़क़ीर वटि फेज़ तई पीरान पीर जो मुझे मुर्शिद सोने पीरान पीर दम दस्तगीर वटि हिकिड़ो गुलाम आयो चयईं साईं मां वॾो वापारी हां शाम मुल्क ॾे वापार करण वेंदो हां हर साल मां सवे उठ भरे वेंदो हां वञी माल खपाईंदो हां वरी वॾो नफ़ो कमाए ईंदो हां हिन साल मां पंहिंजे मुर्शिद इब्न सक्का वटि वियो हां उनखे चयो अथमि त साईं हाणे मुर्शिद मूंखे दुआ कर त मां वञा उन मुर्शिद मूंखे चयो बि त मां इस्तिखारा कयां तोखे हिन दफ़े फ़ाइदो थींदो या नुक़सान थींदो उन इस्तिखारा कई हिनखे झलई त हाणे वापार ते न वञा हिन दफ़े नुक़सान थींदे ऐं क़त्ल थी वेंदे मारिजी वेंदे थोरो ईंदा तोखे मारींदा ऐं सभु शइ तुंहिंजी लुटे वेंदा न वञे मूं इस्तिखारा में ॾिठो मूं पंहिंजे इल्म जे ज़ोर ते ॾिठो साईं को भला तूं अल्लाह जो प्यारो दुआ कर मूंखे त मुंहिंजो इहा बुरी तक़दीर दूर थी वञे मुंहिंजी बुरी तक़दीर भली थी वञे पीरान पीर दस्तगीर जे यारीअ में अचण वारा हो उन चयो ठीकु आहे सुभाणे अचिजां उन बुज़ुर्ग सॼी राति दुआ घुरी मौला इहा बुरी तक़दीर मुंहिंजे मुरीद जी दूर थी वञे सॼी राति दुआ घुरंदो रहियो आख़िरी हिसे में आवाज़ आयुसि त तुंहिंजे दुआ सां इहा तक़दीर कोन हटंदी वरी ॿी राति वरी टी राति 40 रातियूं न दुआऊं घुरियूं पर दुआ सां तक़दीर कोन हटी मुरीद ईंदो रहियो आख़िरकार उन मुरीद चयसि 40 ॾींहं थिया आहिनि सवे मुंहिंजा मज़ूरनि खे राशन 6 महीननि जो मूं घर लाइ ॾेई छॾियो आहे वॾो मुंहिंजो नुक़सान थो थिए आख़िर ॻाल्हि त ॿुधा चई वाही मुबरम तक़दीर ॿियो केरु टारे कोन सघंदो मूंखां नथी टरे 40 रातियूं दुआऊं घुरियूं त कमु नथो थिए बाक़ी ॾस थो ॾियां जे इहा बुरी तक़दीर हुत मेतान जी ताक़त रखे थो त अली पाक जो बच्चो हसन मीर हुसैन जे बाग जो गुल सुहिणो अब्दुल कादिर जीलानी आहे ओॾां वञ सिधो आयो सोने महबूब सुबानी के रोई अर्ज़ कई हकीकत हाल ज़ाहिर कई महबूब सुबानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी फरमायो वञ हलियो वापार ते तुंहिंजे माल जो ज़ामिन हा तुंहिंजी जान जो ज़ामिन हा तुंहिंजे मज़दूरनि जो ज़ामिन हा तुंहिंजे वार वार जो मां अब्दुल कादिर जीलानी ज़ामिन हा पर मूं अब्दुल कादिर जी यारी कजा वन जल्दी आयो मुर्शिद खे चई साईं महिरबानी कई हाणे वञा थो चए वञ हाणे कुझु कोन थींदी हलियो वियो 6 महीननि खां पोइ मोटी आयो जीअं जो आयो त पंहिंजे मुर्शिद वटि आयो साईं वॾो नफ़ो कमाए आयो हां नुक़सान बि कुझु कोन थियो हाणे मुर्शिद ई नज़रानो वटि उन मुर्शिद चयसि थोरो हाल हवाल तॾे रस्ते में को ख़्वाब ॾिठी छा कई हा साईं मां वादीअ में सुतो पियोसि ख़्वाब थो ॾिसां वापसीअ में अञा हिकिड़ी मंज़िल रहियल हुई बगदाद खां ख़्वाब थो ॾिसां त लुटेरा आया आहिनि मुंहिंजो माल कख खुरे विया आहिनि मूंखे कत्ल करे विया आहिनि मां छिरक भरे उथियुसि ॾिठुमि त माल बि सलामत आहे मां बि सलामत आहियां त उन बुज़ुर्ग जे अखियुनि में नीर अची विया रोई करे थी छा शान अब्दुल कादिर जीलानीअ जो जेका हक़ीक़त में तुंहिंजे मथां बुरी क़िस्मत अचण वारी हुई गौसे आज़म जी दुआ सां अल्लाह उहा तोखे ख़्वाब में ॾेखारे तुंहिंजी मुसीबत दूर करे छॾी सुभान अल्लाह करण वारा
मुसीबत कान ईंदई ओ यारी करण वारा खाप में ईंदई खाप में बस खाप थी वेंदई पर सच्चो थी दस्तगीर जो मुरीद यारी सच्ची नियत सां कंदो कर इंशाअल्लाह ताला तुझे माल में भी बरकत पनी तुझे इज्जत में भी बरकत पनी तुझे सेहत में भी बरकत